अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं। दौलतपुर सफ़न वेझो नौजवान जो वण में फाहो खाधल लाश हथ कयो वियो आहे। ॻोठ मिठा खान राहू में 25 वरियनि जे नौजवान सिकंदर अली उर्फ़ सिके राहूअ जो ॿिन्ही वणनि वटां फाहो खाधल लाश हथ कयो वियो आहे। इतलाह ते पुलिस वाक़िए वारा हंधि पहुची लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया। दौलतपुर सफ़न वेझो नौजवान जो वण में फाहो खाधल लाश हथ कयो वियो आहे। ॻोठ मिठा खान राहू में 25 वरनि जे नौजवान सिकंदर उर्फ़ सिके राहूअ जो ॿिन्ही वणनि वटां वण में फाहो खाधल लाश हथ कयो वियो आहे। इतलाह ते पुलिस वाक़िए वारा हंधि पहुची लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। दौलतपुर सफ़न वेझो नौजवान जो वण में फाहो खाधल लाश हथ आयो आहे। ॻोठ मिठा खान राहू में 25 वरनि जे नौजवान सिकंदर अली जो वण में टंगियल फाहो खाधल लाश हथ कयो वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची वाक़िए वारे हंधि लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया। दौलतपुर सफ़न वेझो नौजवान जो वण में फाहो खाधल लाश हथ कयो वियो आहे।